नाज़रीन नवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के सुल्तानपुर में खबर ॾींदा हलूं। सुल्तानपुर वेझो ॻोठ वधण महर में محبتن जा मेला क्रिकेट टूर्नामेंट जा मुकाबला जारी। चइन टीमुनि में मुकाबलो थी गुज़रियो। बेहतरीन कारकर्दगी ॾेखारींदा रांदीगरनि खे मैन ऑफ दी मैच करार ॾिनो वियो। محبتن जा मेला क्रिकेट टूर्नामेंट जो पहिरियों मुकाबलो सखर ज़िले जी टीम हालेजी शरीफ ऐं घोटकी ज़िले जी टीम खानपुर महर 2 विच में सख़्त मुकाबलो थी गुज़रियो, जंहिं में खानपुर महर 2 टीम जे रांदीगरनि पारां टॉस खटे पहिरियां बैटिंग जो फ़ैसिलो कयो। खानपुर महर 2 पहिरियां खेॾींदे मुख़ालिफ़ टीम जे रांदीगरनि खे मुक़रर 8 ओवरनि में 108 रन्सुनि जो टारगेट ॾिनो, जॾहिं त हालेजी शरीफ जी रांदीगरनि सख़्त मुक़ाबले बाद मिलियल टारगेट आख़िरी ओवर में पूरो करे सोभ माणे वरिती। हालेजी शरीफ टीम जे रांदीगर शाहिद खे बेहतरीन मैच विनिंग बैटिंग करण ते मैन ऑफ दी मैच करार ॾेई इनाम सां नवाज़ियो वियो, जॾहिं त उन खां पहिरियां सालियानी محبتن जा मेला टूर्नामेंट जो इफ्तिताह यूसी बेटौर जे अॻूणे वाइस चेयरमैन अब्दुल रशीद महर, साफ़ी असलम महर, ज़ाकिर हुसैन महर, डॉक्टर ताज महर, मोहम्मद सिद्दीक महर ऐं ॿियनि कयो। जॾहिं उन मौके ते अॻुवाण मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त हिन पोस्टाइल माहौल में रांदियुनि जो हुजणु नौजवाननि लाइ तमामु ज़रूरी आहे, जंहिं सां नौजवाननि जी ज़हनी ऐं जिस्मानी नशोनुमा पिणु थिए थी। हिननि वज़ीर आला सिंध PSL ऐं लाॻापियल अमलदारनि खां मुतालबो कयो त हिन नौजवाननि खे क़ौमी टीम में खेॾण जो मौक़ो फराहम कयो वञे त जीअं हितां जो नौजवान पंहिंजे टैलेंट सां पंहिंजे सूबे तोड़े मुल्क जो नालो रोशन करे सघनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।